सजदे जा फ़ज़ाइल। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला ख़ातमिन नबिय्यीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सजदे जा फ़ज़ाइल। दुआए अत्तार। या अल्लाह पाक जेको भी ही रिसालो सजदे जा फ़ज़ाइल मुकम्मल पढ़ी या ॿुधी वठे उनखे सजदनि जी लज़्ज़त अता फ़रमाए ऐं उन जो चेहरो दुनिया ऐं आख़िरत में रोशन फ़रमाए। आमीन बिजाहे ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ जी फ़ज़ीलत। फ़रमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज का पोइ हम्द ऐं सना ऐं दुरूद शरीफ पढ़ण वारे सां सरकारे मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, दुआ घुर क़बूल कई वेंदी, सुवाल कर ॾिनो वेंदो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। मग़फ़िरत जो नुस्ख़ो। हज़रत सैयदना अबू सईद ख़ुदरी रज़ियल्लाहु अन्हु फ़रमाइनि था, जेको बानो सजदे जी हालत में 3 भेरा हीअं चवे, या रब्बि ग़फ़िर ली, या रब्बि ग़फ़िर ली, या रब्बि ग़फ़िर ली, जॾहिं उहो पंहिंजो मथो खणंदो त उन जी मग़फ़िरत याने बख़्शिश थी चुकी हूंदी। ही दुआ नफ़िल नमाज जे सजदनि में पढ़ो या नफ़िल खां अलावा अल्लाह पाक जे नेमतुनि ते सजदे शुक्र जी नीयत सां सजदो करियो ऐं इन में ही ऐं जेके चाहियो जाइज़ दुआऊं घुरो। या खुदा मेरी मग़फ़िरत फ़रमा, बाग़ फ़िरदौस मरहमत फ़रमा। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। सजदे में तमामु घणियूं दुआऊं घुरो। रहमत आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमाने रहमत निशान आहे, बानो सजदे जी हालत में पंहिंजे करीम रब जे घणो वेझो हूंदो आहे। इन्हीअ करे तव्हां सजदे में बकसरत याने वधीक दुआ घुरंदा करियो। मुस्लिम सफ़ो 198 हदीस 1083। शरह हदीस। हकीमुल उम्मत हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान रहमतुल्लाह अलैहि हिन हदीस पाक जे हवाले सां लिखनि था, रब्बे करीम त असांजे हर वक़्तु वेझो आहे, पर असां उन खां परे रहूं था। अलबत्ता सजदे जी हालत में असांखे उन जो ख़ुसूसी क़ुर्ब याने ख़ासि वेझड़ाइप नसीब थींदी आहे। तंहिं करे इन क़ुर्ब याने वेझड़ाइप खे गनीमत सम्झी जेको घुरी सघो घुरी वठो। मिरआतुल मनाजी जिल्द 2 सफ़ो 82। सजदे शुक्र जे लाइ वुज़ू लाज़िमी आहे। सजदे शुक्र में वुज़ू लाज़िम आहे ऐं बिना सजदे शुक्र जे आदत मुताबिक़ जेको सजदो कयो वेंदो आहे उन लाइ वुज़ू ज़रूरी नाहे, छो त उहो शरई सजदो नाहे, सिर्फ़ु हिकु मुबाह अमल आहे जंहिं ते न सवाब आहे न गुनाह। नमाज खां अलावा सजदनि में दुआ घुरणी हुजे त अरबी खां अलावा ॿियनि ज़बाननि में बि घुरी सघिजे थी। सजदे जे दौरान दुआ में कोशिश करियो। सहाबी इब्न सहाबी हज़रत सैयदना अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा का रिवायत आहे त सरकारे मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमाने रहमत निशान आहे, मूंखे रुकू ऐं सजदे में क़ुरान जी तिलावत करण खां मना कयो वियो आहे। रुकू में त रब जी ताज़ीम करियो ऐं सजदे जी हालत में दुआ में कोशिश करियो, जो इहे दुआऊं क़बूलियत जे लाइक़ आहिनि। मुस्लिम सफ़ो 196 हदीस 1074। हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान रहमतुल्लाह अलैहि हिन हदीस पाक जी शरह में लिखनि था, नफ़िल नमाज जे सजदनि में सराहतन याने वाज़िह लफ़्ज़नि सां दुआ घुरो ऐं ॿियनि नमाज़ुनि जे सजदनि में रब्बे करीम जी तस्बीह ऐं तहमीद याने पाकी ऐं ख़ूबी बयानु कयो, छो त उहा बि ज़िमनी तौरु दुआ आहे, याने हिकु तरह सां दुआ ई आहे, छो त करीम जी तारीफ़ बि दुआ हूंदी आहे। कुझु बुज़ुर्गनि खे ॾिठो वियो आहे त उहे सजदे में किरी दुआऊं घुरंदा आहिनि। इन जो माख़ज़ याने बुनियाद ही हदीस आहे, छो त सजदे में बाने खे रब करीम सां इंतिहाई क़ुर्ब हूंदो याने वधीक वेझड़ाइप हासिल हूंदी आहे। हिन हालत जी दुआ इंशा अल्लाह ज़रूरु क़बूल थींदी। मिरआतुल मनाजी जिल्द 2 सफ़ो 71। सजदे में दुआ जी क़बूलियत जी घणी उम्मीद आहे। वालिद आला हज़रत मौलाना नक़ी अली ख़ान रहमतुल्लाह अलैहि जे किताब फ़ज़ाइल दुआ में दुआ जी क़बूलियत जे 45 वक़्तनि ऐं हालतुनि मां 20 नंबर आहे। सजदे में दुआ क़बूल थियण जी क़वी याने मज़बूत उम्मीद आहे। फ़ज़ाइल दुआ सफ़ो 121। दुआ जी तौफ़ीक़ मिलणु सजदे शुक्र जो मौक़ियो आहे। फ़ज़ाइल दुआ।
जे सफ़े 62 ते आला हज़रत इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह जे ॾिनल इरशाद जो ख़ुलासो आहे, अल्लाह पाक जी बारगाह में दुआ ऐं इल्तिजा करण जी तौफ़ीक़ मिलण ते सजदे शुक्र जी नियत सां सजदो करियो, छो त बानो सजदे में रब्बे करीम जे सभ खां वधीक वेझो हूंदो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो, बानो सजदे जी हालत में पंहिंजे रब्बे करीम जे तमामु घणो वेझो हूंदो आहे, इन ई करे तव्हां सजदे में दुआ घणी घुरो। मुस्लिम सफ़ो 198 हदीस 1083। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। पैदा थींदे ई सजदो कयो। हज़रत मौलाना नक़ी अली ख़ान रहमतुल्लाह अलैह नक़ल फ़रमाइनि था, इन याने विलादत जे वक़्तु पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बारगाह इलाही में सजदो कयो ऐं फरमायो, रब्बे हबली उम्मती, तर्जुमो मुंहिंजा पालणहार मुंहिंजी उम्मत खे मुंहिंजे वास्ते बख़्शे छॾ, याने मुंहिंजी उम्मत मूंखे ॾेई छॾ। ख़िताब थियो याने इरशाद थियो, व हबतुक उम्मतक बे आला हिम्मतिक, तर्जुमो मूं तुंहिंजी उम्मत खे तुंहिंजे बुलंद हिम्मत जे सबबु बख़्शे याने तोखे ॾेई छॾियो। पोइ मलाइकनि खे इरशाद इलाही थियो, ए मुंहिंजा मलाइको, शाहिद रहो त मुंहिंजे हबीब पंहिंजे उम्मत खे पैदा थियण जे वक़्तु न विसारियो त उनखे क़यामत जे ॾींहुं कीअं विसारींदो। अनवारे जमाले मुस्तफ़ा सफ़ो 104। रब्बे हबली उम्मती कहते हुए पैदा हुए, हक़ ने फरमाया के बख्शा अस्सलातु वस्सलाम, सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। ठप्पे जी लिखत, फ़र्ज़ी हिकायत। हिकु नेक बाने सां कंहिं पंहिंजे परेशानियुनि जो सबबु रोअंदे पुछियो, जेको कमु कयां थो उहो उबतो थी वञे थो, छा कयां? उन चयो, ठप्पो स्टैम्प ॾिठो अथई? चयाईं, हाओ ॾिठो आहे। पुछियाईं, छा उहो ॼाणी थो त ठप्पे स्टैम्प ते लिखाई कीअं हूंदी आहे? चवणु लॻो, उन ते त उबती लिखाई हूंदी आहे। फरमायाऊं, छा उहो ॿुधाए सघीं थो त इहा सुबती कीअं थींदी आहे? जवाबु ॾिनई, जॾहिं ठप्पो स्टैम्प काग़ज़ ते लॻंदो आहे त अल्फाज़ सुबता थी वेंदा आहिनि। फरमायो, जहिड़ी तरह ठप्पो स्टैम्प पंहिंजो मथो याने पेशानी काग़ज़ ते हणंदो आहे त उन जा उबता लफ़्ज़ सुबता थी वेंदा आहिनि, अहिड़ी तरह तूं बि वुज़ू करे मस्जिद वञ ऐं पंहिंजे ख़ालिक़ो मालिक जे हुज़ूर पंहिंजो मथो झुकाए याने सजदो कर, इंशा अल्लाह तुंहिंजा बि उबता कम सुबता थी पवंदा। सजदे जे 4 अखरनि जी निस्बत सां सजदे में दुआ क़बूल थियण जूं 4 हिकायतूं। 1, सैयदना सुलेमान ऐं हिकु हारी। हज़रत सैयदना अबू अब्दुर्रहमान दिमश्की रहमतुल्लाह अलैह बयान कनि था त हज़रत सैयदना मकहूल दिमश्की रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, अल्लाह पाक जे प्यारे नबी हज़रत सैयदना सुलेमान बिन दाऊद अलैहिस्सलाम वारनि मां ठहियल हिकु तॾी ते तशरीफ़ फरमा हुआ ऐं संदन सहाबा चौधारी वेठल हुआ। पाण अलैहिस्सलाम हवा खे हुकुम ॾिनो त उन तॾे खे मथे खयो। जिन ऐं इंसान संदन जे अॻियां अॻियां हलण लॻा। पखियुनि छांव करे छॾी। हिकु हारी फार्मर ॿनीअ में कमु करे रहियो हो। उन दिलि में चयो, जेकॾहिं हज़रत सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम मुंहिंजे साम्हूं हुजनि हा त मां उन्हनि खां 3 ॻाल्हियूं पुछां हा। अल्लाह पाक हज़रत सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम ॾांहुं वही फरमाई त हारी ॾांहुं वञो। पाण अलैहिस्सलाम घोड़े ते सुवार थी उन वटि तशरीफ़ खणी विया ऐं फरमायाऊं, ए हारी, मां सुलेमान आहियां, तूं जेको पुछणु चाहीं थो पुछ। हारी अर्ज़ु कयो, अव्हां खे मुंहिंजे दिलि जे इरादे जी ख़बर कीअं पई? इरशाद फरमायाऊं, अल्लाह करीम मूंखे उन जो इल्मु अता फरमायो। हारीअ अर्ज़ु कयो, मूं हिन इल्म ते यकीन कयो। पहिरीं ॻाल्हि हीअ आहे, ख़ुदा जो कसम, जॾहिं मूं अव्हां खे नेमतुनि में ॾिठो त पंहिंजो पाण खे चवणु लॻुसि त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जूं गुज़री वियल लज़तूं ऐं नेमतूं ख़तमु थी वेंदियूं आहिनि, जॾहिं त मां जीअं महिनत ऐं थकावट में काल्ह हुयुसि, अॼु बि ईअं ई आहियां। पर अव्हां अलैहिस्सलाम बि गुज़िरियल लज़तूं ॿीहर महसूसु नथा करे सघो ऐं मां बि गुज़िरियल तकलीफ़ ॿीहर महसूसु नथो करे सघां। हज़रत सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम ॿी ॻाल्हि पुछी त उन अर्ज़ु कयो, मूं पंहिंजे दिलि में हीउ चयो त हज़रत सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम बि हिन दुनिया में हमेशह न रहंदा ऐं मूंखे बि मरणो आहे। इरशाद फरमायो,
तो सच चयो। हारी अर्ज़ु कयो, टीं ॻाल्हि मूं सिर्फ़ु पाण खे ख़ुशि करण जे लाइ चई हुई त क़यामत जे ॾींहुं हज़रत सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम खां उन्हनि नेमतुनि जे मुतअल्लिक़ पुछियो वेंदो, मूंखां सुवालु न थींदो। उहो ॿुधी करे हज़रत सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम घोड़े तां हेठि लही सजदे में किरी पिया ऐं रोंदे बारगाह इलाही में अर्ज़ु कयाऊं, ए मुंहिंजा रब, जेकॾहिं तूं जवाद याने सभ खां वधीक जूदो करम वारो ऐं बुख़ल खां पाक न हुजी हा त मां ज़रूरु तोखां हिन नेमतुनि जे वापसि वठण जो सुवालु करियां हा, याने अर्ज़ु करियां हा त पंहिंजूं नेमतूं वापसि वठी छॾ। अल्लाह पाक वही फरमाई, ए सुलेमान, सजदे मां पंहिंजो मथो खणो, छो त मां पंहिंजे बाने खां राज़ी थी करे जेका नेमत उनखे अता कंदो आहियां उन जो हिसाबु नाहियां वठंदो। अल्लाह वालों की बातें जिल्द 5 सफ़ो 236। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाह ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तू बेहिसाब बख्श के बेशुमार जुर्म, देता हूँ वासिता तुझे शाह हिजाज का, सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। 2 सजदे में दुआ खां पोइ रिहाई नसीब थी वई। हज़रत सैयदना जाफ़र खुल्दी रहमतुल्लाह अलैह का मनक़ूल आहे त मूं हज़रत सैयदना ख़ैरुन नसाज रहमतुल्लाह अलैह खां पुछियो, अमां ख़ैरुन नसाज जे नाले सां कीअं मशहूरु थिया? छा नसाज हुयऊ याने कपिड़े उणण जो कमु कंदा हुआ? फरमायो त न, बल्कि इन जो सबबु इहो आहे त मां अल्लाह करीम सां वाइदो करे रखियो हो त कॾहिं बि पंहिंजे नफ़्स जी ख़्वाहिश ते ताज़ियूं खारकूं न खाईंदुसि ऐं काफ़ी अरसे ताईं मां पंहिंजे वाइदे ते क़ाइमु रहियुसि। हिकु भेरे नफ़्स जे हथां मजबूर थी मां कुझु खारकूं वरितियूं ऐं खाइण लाइ वेही रहियुसि। अञा हिकु खारक ई खाधी हुई त हिकु शख़्स मूं ॾांहुं कावड़ियल अखियुनि सां ॾिसणु लॻो। पोइ उहो मूं वटि आयो ऐं चयाईं, ए ख़ैर, तूं त मुंहिंजो भॼी वियल ग़ुलाम आहीं। दरअसल उन शख़्स जो हिकु ख़ैर नाले ग़ुलाम हो जेको भॼी वियो हो ऐं उन शख़्स ग़लति फ़हमी जे करे मूंखे पंहिंजो ग़ुलाम सम्झी वरितो हो ऐं जेकॾहिं सच पुछियो त मुंहिंजी रंगत बि इन जे ग़ुलाम जहिड़ी थी वई हुई। तमामु घणा माण्हू जमा थी विया। जीअं ई उन्हनि मूंखे ॾिठो त सभिनी हिकु आवाज़ थी चयो, अल्लाह पाक जो कसम, हीउ त तुंहिंजो ग़ुलाम ख़ैर आहे। मूं चङी तरह सम्झी वरितो त मूंखे कहिड़े जुर्म जी सज़ा मिली रही आहे। उहो शख़्स मूंखे पंहिंजो ग़ुलाम सम्झी दुकान ते वठी वियो। उते उन जा ॿिया बि ग़ुलाम मौजूदु हुआ जेके कपिड़ा ठाहींदा याने धागनि मां कपिड़ा तयारु करे रहिया हुआ। मूंखे ॾिसी ॿिया ग़ुलाम चवणु लॻा, ए ख़राबु ग़ुलाम, तूं पंहिंजे आका खां भॼी थो? हल हेॾां अचु ऐं पंहिंजो इहो साॻियो कमु कर जेको तूं कंदो हुएं। पोइ मालिक मूंखे हुकुम ॾिनो त वञ ऐं फ़लाणो कपिड़ो ठाहे याने धागनि सां तयारु कर। जीअं ई मां कपिड़ो ठाहिणु लॻुसि त ईअं महसूसु थियो ॼणु मां तमामु वॾो माहिर कारीगर आहियां ऐं केतिरनि सालनि खां इहो कमु करे रहियो आहियां। पोइ मां ॿियनि ग़ुलामनि सां गॾिजी कमु करणु लॻुसि। उते कमु कंदे जॾहिं केतिरा ई महीना गुज़री विया त हिकु राति मूं ख़ूब नफ़िल पढ़िया ऐं सॼी राति इबादत में गुज़ारी। पोइ सजदे में किरी ही दुआ घुरी, ए मुंहिंजा पाक परवरदिगार, मूंखे मुआफ़ फरमाए। मां हाणे कॾहिं बि पंहिंजे वाइदे खां न फिरंदुसि। मां अहिड़ी तरह दुआ कंदो रहियुसि जॾहिं सुबुह थी त छा थो ॾिसां त मां पंहिंजे असली सूरत में अची वियो आहियां। तंहिं करे मूंखे छॾियो वियो। इहो ई सबबु आहे जो मुंहिंजो नालो ख़ैरुन नसाज याने कपिड़ा उणण वारो ख़ैर पइजी वियो। उयूनुल हिकायात सफ़ो 229। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाह ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चाहते हो तुम दुआ, अल्लाह फरमाए कबूल, गिर के सजदे में दुआ मांगो, हो रहमत का नुज़ूल। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। नंबर 3, खाधो मिली वियो। हज़रत सैयदना इब्राहिम ख़वास रहमतुल्लाह अलैह हिकु जंग में हुआ त ओचितो हिकु शख़्स मिलियो जंहिंखे ॾिसी पंहिंजे दिलि में नापसंदीदगी महसूसु करणु लॻा। उहो शख़्स चवणु लॻो, मां नसरानी राहिब याने ईसाई तारिक दुनिया आहियां ऐं रूम खां अव्हां जे सोबत में रहण जे लाइ हाज़िर थियो आहियां। संदन दिलि में पैदा थियण वारी नापसंदीदगी जी कैफ़ियत जो राज़ मालूम
थी वियो। पाण रहमतुल्लाह अलैह राहिब खे फ़रमायाऊं, मूं वटि खाइण पीअण लाइ का शइ न आहे, किथे ईअं न थिए जो तूं तकलीफ़ में अची वञी। ऐं उहो चवणु लॻो, या सैयदी याने ए मुंहिंजा सरदार, दुनिया में अव्हां जो नालो मशहूरु आहे ऐं अव्हां अञा ताईं खाइण पीअण जे फ़िक्र में लॻल आहियो। उहो ॿुधी पाण रहमतुल्लाह अलैह उनखे सोबत में रहण जी इजाज़त ॾेई छॾी। 7 ॾींहं बिना खाइण पीअण जे गुज़री विया। उहो घबराइजी वियो ऐं चवणु लॻो, हाणे मां एतिरो बर्दाश्त नथो करे सघां, खाइण पीअण जो को इंतज़ाम फ़रमायो। हज़रत सैयदना इब्राहिम ख़वास रहमतुल्लाह अलैह सजदो कयो ऐं बारगाह ख़ुदावंदी में अर्ज़ु कयो, या अल्लाह पाक, हिन गैर मुस्लिम मुंहिंजे बारे में हुस्न ज़न याने सुठो गुमान रखियो आहे। मुंहिंजी लॼ तुंहिंजे हथ में आहे। मूंखे हिन गैर मुस्लिम जे साम्हूं रुसवा न कजांइ। दुआ घुरी जॾहिं सजदे मां मथो खयाऊं त हिकु थाल मौजूदु हो, जंहिंमें 2 मानियूं ऐं पाणी जा 2 थांव रखियल हुआ। खाई पी ॿई उतां खां हलिया विया। वधीक 7 ॾींहं गुज़रण खां पोइ कंहिं जॻह ते तरसिया त उन राहिब सजदे में वञी दुआ घुरी। ॾिसंदे ई ॾिसंदे हिकु तश्त याने थाल नमूदार याने ज़ाहिर थियो, जंहिंमें 4 मानियूं ऐं 4 थांवनि में पाणी मौजूदु हो। पाण रहमतुल्लाह अलैह हैरत में पइजी विया। पंहिंजो इहो ज़हन बणायो त हिन मां कुझु बि न खाईंदुसि, छो त हीउ खाधो हिकु गैर मुस्लिम लाइ आयो आहे। उहो चवणु लॻो, हुज़ूर खाओ ऐं ॿी ॻाल्हि जी ख़ुशख़बरी बि ॿुधो। हिकु ख़ुशख़बरी इहा त मां इस्लाम क़बूल कयां थो। इहो चई उन कलमो शहादत पढ़ियो। ॿी ख़ुशख़बरी इहा त आहे त अल्लाह करीम वटि अव्हां जो तमामु वॾो मक़ाम आहे। मूं सजदे में मथो रखी ही दुआ घुरी हुई, या अल्लाह, मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं सचा रसूल आहिनि त मूंखे 2 मानियूं ऐं 2 गिलास पाणी अता फ़रमाए, ऐं जेकॾहिं इब्राहिम ख़वास रहमतुल्लाह अलैह तुंहिंजो वली आहे त वधीक 2 मानियूं ऐं 2 गिलास पाणी अता फ़रमाए। दुआ घुरी मां जीअं ई सजदे मां मथो खयों त खाधे जा उहे तश्त याने थाल मौजूदु हुआ। हज़रत सैयदना इब्राहिम ख़वास रहमतुल्लाह अलैह इहो ॿुधण खां पोइ खाधो तनावुल फ़रमायो ऐं अल्हम्दुलिल्लाह उहो नओं मुसलमान विलायत जे आला दर्जे ते फ़ाइज़ थियो। मुलख़स अज़ कशफ़ुल महजूब सफ़ो 239, फैज़ान सुन जिल्द 1 सफ़ो 799। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाहे ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। खूब सजदे में ए भाई गिड़गिड़ा कर कर दुआ, काम बन जाएगा तेरा अस्तुफ़ेले मुस्तफ़ा। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। 4, हज़रत शिबली सजदे में दुआ घुरी। हज़रत सैयदना शेख अबू बकर शिबली बगदादी रहमतुल्लाह अलैह हिकु दुनियादार माण्हूअ खे ॾिठो त सजदे में किरी पिया ऐं पाण रहमतुल्लाह अलैह ही दुआ पढ़ी, अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी आफ़ानी मिम्मा ब्तलाक बिही व फ़द्दलनी अला कसीरिम मिम्मन ख़लक़ तफ़दीला। याने अल्लाह पाक जो शुक्र आहे जंहिं मूंखे हिन मुसीबत खां बचायो जंहिंमें तोखे मुब्तला कयो ऐं मूंखे पंहिंजे केतिरनि ई मख़लूक़ात ते फ़ज़ीलत ॾिनी। मिरआतुल मनाजी जिल्द 2 सफ़ो 399। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाहे ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हर दीनी ऐं दुनियावी मुसीबत में फाथल खे ॾिसी इहा दुआ पढ़ो। ही हिकायत नक़ल करण खां पोइ हज़रत मुफ़्ती अहमद यार ख़ान रहमतुल्लाह अलैह लिखनि था, ही दुआ हर दीनी ऐं दुनियावी मुसीबत में फाथल खे ॾिसी पढ़ी वञे त इनशा अल्लाह पढ़ण वारो हिन मुसीबत खां परे रहंदो। ही दुआ तिरमिज़ी शरीफ़ जी हदीस नंबर 3443 में बयानु कई वई आहे। मुफ़्ती अहमद यार ख़ान रहमतुल्लाह अलैह हिन हदीस पाक जे हवाले सां फ़रमाइनि था, मुसीबत चाहे जिस्मानी हुजे जीअं कोढ़, अंधाइप या का ॿी बीमारी, या माली जीअं कर्ज़, मोहताजी, रिस्क में तंगी वग़ैरह, या दीनी जीअं कुफ़्र, फ़िस्क़, ज़ुल्म, बुरी बिदअत वग़ैरह, मक़सद त हर मुसीबत जे लाइ ही दुआ मुजर्रब आहे। मिरक़ात जिल्द 5 सफ़ो 283, तहतुल हदीस 2439। ही दुआ एतिरी आहिस्ता आवाज़ में पढ़े जो उहा मुसीबत में फाथल न ॿुधे, छो त उनखे रंज थींदो। 3 बीमारियुनि खे नापसंद न सम्झो।
टिनि क़िस्मनि जी बीमारियुनि, हिकु ज़ुकाम, ॿ ख़ारिश ऐं टे आशूबे चशम याने अखियूं उथणु जे मर्ज़ में मुब्तला खे ॾिसी ही दुआ न पढ़ी वञे। इन्हनि बीमारियुनि जा फ़ाइदा बयानु कंदे आला हज़रत फ़रमाइनि था, हुज़ूर सरवर आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां हदीस आहे त टिनि बीमारियुनि खे ख़राबु न सम्झो। ज़ुकाम, छो त हिन जे करे कई बीमारियुनि जी पाड़ कटिजी वेंदी आहे। ॿ ख़ारिश, छो त हिन सां जिल्द जा अमराज़, स्किन डिज़ीज़िस, जुज़ाम याने कोढ़ वग़ैरह जे रोकथाम थी वेंदी आहे। टे अखियुनि जो उथणु, नाबीनाई याने अंधाइप खे दूर कंदो आहे। हर बुराई से तू बचा या रब, दे अमराज से शिफा या रब, सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। सजदन जी कसरत, दर्जात जी बुलंदी। ताबई बुज़ुर्ग हज़रत सैयदना माअदान बिन अबू तलहा रहमतुल्लाह अलैह बयान कनि था त मां सहाबी रसूल हज़रत सैयदना सौबान रज़ी अल्लाहु अन्हु सां मिलियुसि। मूं अर्ज़ु कयो, मूंखे अहिड़ो अमल ॿुधायो जंहिंखे मां कयां त उन जी बरकत सां अल्लाह पाक मूंखे जन्नत में दाख़िल करे छॾे। या मूं हीउ चयो त मूंखे अल्लाह पाक जो सभ खां पसंदीदा अमल ॿुधायो। हज़रत सैयदना सौबान रज़ी अल्लाहु अन्हु ख़ामोश रहिया। मूं ॿीहर पुछियो, अव्हां ख़ामोश रहिया? मूं जॾहिं टें भेरे पुछियो त फ़रमायाऊं, मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां हिन जे बारे में सुवाल कयो हो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो हो, कसरत सां सजदा कंदो कर, छो त तूं जॾहिं बि अल्लाह पाक जे लाइ सजदो कंदे अल्लाह पाक तुंहिंजो हिकु दर्जो बुलंद फ़रमाए छॾींदो ऐं उन जे बदिले तुंहिंजी हिकु ख़ता मुआफ़ फ़रमाए छॾींदो। मुस्लिम सफ़ो 199 हदीस 1093। हिकु रिवायत में इहो बि आहे त अल्लाह पाक उन जे सबबु सजदो करण वारे जे लाइ हिकु नेकी लिखंदो आहे। इब्न माजा जिल्द 2 सफ़ो 182 हदीस 1424। सुन्नत अदा करण जो जज़्बो। हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान रहमतुल्लाह अलैह पहिरीं हदीस पाक जे हिन हिस्से मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां हिन जे बारे में सुवाल कयो हो जे हवाले सां फ़रमाइनि था, याने मूं बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां 3 भेरा इहो सुवाल कयो हो। 2 भेरा सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ामोश रहिया हुआ ऐं 3 भेरे जवाबु ॾिनो हो। मिरक़ात जिल्द 2 सफ़ो 616। इन ई सुन्नत ते अमल कंदे मां बि 2 भेरा ख़ामोश रहियुसि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उहा ख़ामोशी साइल याने सुवाल पुछंदड़ जो शौक़ु वधाइण जे लाइ ऐं हज़रत सोबान रज़ी अल्लाह अन्हु जी ख़ामोशी उन ई सुन्नत ते अमल करण जे लाइ हुई। सहाबा किराम हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अदाउनि जे नक़ल कंदा हुआ। मुफ्ती साहिब हदीस पाक जे हिन हिस्से कसरत सां सजदो कंदो कर जे हवाले सां फ़रमाइनि था, अहिड़ी तरह जो नफ़िल घणा पढ़ो ऐं तिलावत क़ुरान करीम कसरत सां करियो, सजदे शुक्र वधीक करियो। हिन हदीस जे हिस्से इन जे बदिले तुंहिंजी हिकु ख़ता मुआफ़ फ़रमाए छॾींदो जे हवाले सां फ़रमाइनि था, हिन मां मालूम थियो त सजदो गुनाहनि जो कफ़ारो आहे, पर गुनाहनि मां मुराद हुक़ूक़ुल्लाह जा सग़ीरा गुनाह याने नंढा गुनाह आहिनि। हुक़ूक़ुल इबाद याने बाननि जा हक़ अदा करण सां ऐं कबीरा गुनाह वॾा गुनाह तौबह सां मुआफ़ थींदा आहिनि। मिरातुल मनाजी जिल्द 2 सफ़ो 85। दर्जा वधण ऐं नेकियूं लिखियूं वञण में फ़र्क़ु। हज़रत अल्लामा अब्दुल रऊफ़ मुनावी रहमतुल्लाह अलैह हिकु सुवाल क़ाइमु कंदे फ़रमाइनि था त दर्जात बुलंद थियण ऐं नेकियूं लिखण में कहिड़ो फ़र्क़ु आहे। जॾहिं त नेकियूं लिखियूं वञण जे करे ई दर्जो वधंदो आहे, पोइ उन जो जवाबु ॾींदे इरशाद फ़रमाइनि था, दर्जो तोड़े जो नेकियूं लिखण जे करे ई वधंदो आहे, पर सबबु अलॻि हूंदो आहे ऐं मुसबब याने सबब जो नतीजो अलॻि। तंहिं करे ही 2 शयूं थियूं। पिणु कॾहिं ईअं बि थींदो आहे जो नेकियूं लिखण जे करे दर्जो नाहे वधंदो, बल्कि को ॿियो गुनाह मिटायो वेंदो आहे। फैज़ुल क़दीर जिल्द 5 सफ़ो 621। सजदे जा उज़वा जहन्नम जी बाहि खां महफ़ूज़ रहंदा। हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाहु अन्हु खां रिवायत आहे, ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, सजदे जे निशान खां अलावा इंसान जी सॼे जिस्म खे बाहि साड़ींदी। अल्लाह पाक जहन्नम ते हराम करे छॾियो आहे जो उहा सजदे जे निशान खे साड़े। मुस्लिम सफ़ो 96 हदीस 451।
हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान रहमतुल्लाह अलैह हिन हदीस पाक जे हवाले सां लिखनि था, याने दोज़ख जी बाहि उन्हनि माण्हुनि याने जेके मुसलमान जहन्नम में वेंदा जे सभिनी उज़वनि खे साड़ींदी पर उन जे निरड़ खे न साड़े सघंदी। कुझु शारिहनि फ़रमायो त सजदे जा 7 ई उज़वा याने निरड़, 2 हथ, 2 गोॾा ऐं 2 पेर महफ़ूज़ रहंदा। कुझु शारिहनि फ़रमायो त हिन मां मुराद समूरो चेहरो आहे। हिन कौल जी तस्दीक बुख़ारी शरीफ़ जी हिन हदीस वयुहर्रिमुल्लाहु सुवरहुम अलन नारे याने अल्लाह पाक उन्हनि जूं सूरतूं बाहि ते हराम फ़रमाए छॾींदो मां थिए थी। मिरातुल मनाजी जिल्द 7 सफ़ो 437। बुलंद रुतबा नफ़्स जी मुखालिफ़त सां मिलंदा आहिनि। हज़रत सैयदना शेख अब्दुल हक़ मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैह हदीस पाक जे हिन हिस्से हदीस पाक जे हिस्से पंहिंजे नफ़्स ते सजदनि जी कसरत सां मुंहिंजी मदद कर जे हवाले सां फ़रमाइनि था, इहो फ़रमान ईअं ई आहे जीअं तबीब मरीज़ खे चवंदो आहे त मां तुंहिंजो इलाजु अहिड़ी दवा सां कंदुसि जंहिंसां तूं चङो भलो थी वेंदे, पर तूं परहेज़ ऐं मुंहिंजे ॻाल्हियुनि ते अमल करे मुंहिंजी मदद याने मूंसां ताउन कर। ऐं सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो पंहिंजे नफ़्स ते फ़रमाइण हिन ॻाल्हि जी आगाही ॾियणु आहे त बुलंद मरातिब याने आला दर्जा सिर्फ़ु नफ़्स जी मुखालिफ़त जे ज़रिए हासिलु थींदा आहिनि। लम्हातुत तक़ीफ़ जिल्द 3 सफ़ो 173। हिन हदीस पाक मां हीअ बि मालूम थियो त बुज़ुर्गनि जी ख़िदमत करणु ऐं जंहिं कम में उन्हनि जी ख़ुशी हुजे उनखे पूरो करणु हक़ीक़त में फ़ज़ीलत ऐं सआदत हासिलु करण जो ज़रियो आहे। ख़ासि करे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिज़ा याने ख़ुशीअ खे साम्हूं रखणु दीन ऐं दुनिया जे सभ खां वॾी सआदत ऐं भलाई आहे। अशआतुल लम्हात उर्दू जिल्द 2 सफ़ो 247। ख़ुशख़बरी ॿुधी शुक्र जो सजदो करणु सुन्नत मुस्तहबा आहे। ए आशिक़ाने नमाज़ जॾहिं बि ख़ुशी जी ख़बर मिले 2 रकाअतूं नमाज़ शुक्राने तौरु अदा करणु या शुक्र जो सजदो करे वठणु घुरिजे। दीनी या दुनियावी ख़ुशी जी ख़बर ॿुधी सजदे में किरी पवण खे शुक्र जो सजदो चइबो आहे। हज़रत सैयदना अबू बकरा रज़ियल्लाहु अन्हु रिवायत कनि था त जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे का ख़ुशख़बरी मिलंदी या पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुशि थींदा हुआ त अल्लाह पाक जो शुक्र कंदे सजदो फ़रमाईंदा हुआ। हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान रहमतुल्लाह अलैह फ़रमाइनि था, सजदे शुक्र अदा करणु सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सहाबाए किराम रज़ियल्लाहु अन्हुम खां साबित आहे। छा असां बि कॾहिं कंहिं ख़ुशी जे मौक़े ते शुक्र जो सजदो अदा कयो आहे? मलफूज़ात आला हज़रत मां 2 अर्ज़ ऐं इरशाद मुलाज़ा फ़रमायो। अर्ज़ सजदे शुक्र मसनून आहे या मुस्तहब? इरशाद सुन्नत मुस्तहबा आहे। जंहिं वक़्तु अबू जहल लईन जो मथो कटे सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में आंदो वियो त पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सजदे शुक्र फ़रमायो। अर्ज़ शुक्र जे सजदे जी नियत नमाज जे सजदे में करे वरिती त को हर्ज त नाहे? इरशाद को हर्ज नाहे ऐं बहितर ही आहे त नमाज खां अलहदा करे। बहार शरीयत में आहे सजदे शुक्र मसलन औलाद पैदा थियो या माल मिलियो या गुम थियल शइ मिली वई या मरीज़ खे शिफ़ा मिली वई या मुसाफ़िर वापसि अची वियो, मतिलबु त कंहिं नेमत ते सजदो करणु मुस्तहब आहे। बहार शरीयत जिल्द 1 सफ़ो 738 खां 739। अल्लाह करीम असांखे बि ख़ुशख़बरी ॿुधण ते सजदे शुक्र अदा करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह पाक जे करम सां जेकॾहिं अव्हांखे इहा ख़ुशख़बरी मिले त अव्हां जे हज या उम्रे ऐं मदीनतुल मुनव्वरा जे हाज़िरी जी वीज़ा लॻी वई आहे त इन ते अव्हांखे सजदे शुक्र करणु घुरिजे। ए काश कोई आकर कह दे मेरे कानों में, चल तुझको मदीने में सरकार बुलाते हैं। सजदे शुक्र जो तरीक़ो। सजदे शुक्र ऐं सजदे तिलावत ॿिन्ही जो हिकु ई तरीक़ो आहे। मकतबतुल मदीना जे 1250 सफ़नि ते मुश्तमिल किताब बहार शरीअत जिल्द अव्वल सफ़े 731 ते आहे। तिलावत ऐं शुक्र जे सजदे जो मसनून तरीक़ो इहो आहे त बावुज़ू बिही अल्लाहु अकबर
चवंदे सजदे में वञे ऐं घटि में घटि 3 भेरा सुबहान रब्बियल आला चवे, पोइ अल्लाहु अकबर चवंदे बीही रहे। पहिरियां ऐं बाद में 2 भेरा अल्लाहु अकबर चवणु सुन्नत आहे ऐं बीही करे सजदे में वञणु ऐं सजदे खां बाद बीही रहणु ही 2 क़याम मुस्तहब। बहार शरीअत जिल्द 1 सफ़ो 731। सजदे तिलावत ऐं सजदे शुक्र जे लाइ अल्लाहु अकबर चवणु वक़्तु न हथ खणणा आहिनि ऐं न हिन में तशहुद आहे न सलाम। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। सजदे में निरड़ खे नुक़सानु पए थो। हज़रत सैयदना अबू इस्माइल मुर्रा रहमतुल्लाह अलैह रोज़ानो 1000 नफ़िल अदा फ़रमाईंदा हुआ ऐं जॾहिं ज़ईफ़ थी विया त 400 नफ़िल पढ़ंदा हुआ। हारिस गनवी चवनि था त 1 भेरे पाण एतिरो डिघो सजदो कयो एसि ताईं जो मिटीअ निरड़ खे नुक़सानु पहुचायो। 76 हिजरी में संदन इंतकाल थियो। नूरानी निरड़ हज़रत सैयदना अबू इस्माइल रहमतुल्लाह अलैह जो जॾहिं इंतकाल थियो त घर वारनि मां कंहिं ख्वाब में हिन हाल में ॾिठो जो संदन जे सजदे वारी जॻह चमकंदड़ तारे वांगुरु रोशन आहे त अर्ज़ु कयो, इहो अव्हां जे चहिरे ते छा आहे? उन्हनि फरमायो, मुंहिंजे निरड़ खे मिट्टी जे नुक़सानु पहुचाइण जे करे नूरानी कयो वियो आहे। अर्ज़ु कयो, आख़िरत में अव्हां खे कहिड़ो मक़ाम हासिलु थियो? फरमायाऊं, बहितरीन घर आहे जंहिंजा अहल याने रहण वारा हितां खां मुंतक़िल ट्रांसफ़र नाहिनि थींदा, न ई इन्हनि खे मौत ईंदो आहे। रहमत भरी हिकायत इहो बि मनक़ूल आहे त इंतकाल खां पोइ कंहिं हज़रत सैयदना अबू इस्माइल रहमतुल्लाह अलैह खे ख्वाब में ॾिठो त संदन जे सजदे जी जॻह नूर बणिजी वई आहे त पुछियो, अव्हां किथे आहियो? जवाबु ॾिनाऊं, मां अहिड़े घर में आहियां जंहिंजा अहल याने रहण वारा न हितां खां निकिरनि न ई इन्हनि खे मौत ईंदो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाह ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बिना कुझु विछाए सजदो करणु अफ़ज़ल आहे। इहयाउल उलूम में आहे, ताबई बुज़ुर्ग हज़रत सैयदना उमर बिन अब्दुल अज़ीज़ रज़ियल्लाहु अन्हु जे आदत करीमा हुई त हमेशा सजदो ज़मीन ते ई कंदा हुआ, सजदे जी जॻह वग़ैरह ते मुसल्लो न विछाईंदा हुआ। इहयाउल उलूम जिल्द 1 सफ़ो 204। ऐं बहार शरीयत में बि बिना कुझु विछाए सजदो करणु मुस्तहब लिखियलु आहे। ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह पाक जे वेझो बाने जी इहा हालत सभ खां वधीक पसंदीदा आहे त उनखे सजदो कंदे ॾिसे जो पंहिंजो चहिरो मिटीअ सां लॻाए रहियो आहे। मुअज्जम औसत जिल्द 4 सफ़ो 308 हदीस 6075। मिटीअ हाणे निरड़ जी फज़ीलत जेसि ताईं नमाज़ी जे मथे ते सजदे जे दौरान लॻल मिटी बाक़ी रहंदी आहे, मलाइक उन लाइ बख़्शिश जी दुआ घुरंदा रहंदा आहिनि। जीअं त शहनशाह मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तव्हां मां को शख़्स जेसि ताईं नमाज़ मां फ़ारिग़ न थिए पंहिंजो निरड़ याने उन जी मिटी न छंडे, छो त जेसि ताईं उन जे निरड़ ते नमाज़ जे सजदे जो निशान रहंदो आहे, मलाइक उन लाइ बख़्शिश जी दुआ घुरंदा रहंदा आहिनि। मुअज्जम कबीर जिल्द 22 सफ़ो 56 हदीस 134। नमाज़ दौरान निरड़ तां मिट्टी या गाह छॾाइणु मकरूह तंज़ीही आहे जॾहिं त उन जे करे नमाज़ में परेशानी न थिए, ऐं जेकर तकबुर मक़सदु आहे त कराहत तहरीमी नाजाइज़ ऐं गुनाह आहे। जेकॾहिं तकलीफ़ ॾींदड़ हुजे या ख़्यालु टोड़ींदी हुजे त छॾाइण में हर्ज नाहे, ऐं नमाज़ खां पोइ छॾाइण में त बिल्कुलु बि मसइलो नाहे, बल्कि छॾाइणु घुरिजे त जीअं रियाकारी न अचे। चहिरे ते सजदे जो निशान हज़रत सैयदना इमाम फ़खरुद्दीन मोहम्मद बिन उमर राज़ी रहमतुल्लाह अलैह 26 सिपारे सूरतुल फ़तह जी आयत नंबर 29 सीमाहुम फ़ी वुजूहिहिम मिन असरिस सुजूद। तर्जुमो कंज़ुल ईमान। उन्हनि जी निशानी उन्हनि जे चहिरनि में आहे सजदे जे निशान सां। जी तफ़सीर में फ़रमाइनि था, हिन में 2 कौल आहिनि। हिकु कौल इहो आहे त हीउ सजदे जो निशान दुनिया में न बल्कि क़यामत जे ॾींहुं थींदो, जीअं अल्लाह करीम इरशाद फ़रमाए थो, यौम तब यद्दु वुजूहुन
तर्जुमो कंज़ुल ईमान, जंहिं ॾींहुं कुझु चहिरा रोशन हूंदा। सिपारो 4 सूरे आले इमरान आयत 106। पिणु इरशाद फ़रमाए थो नूर हुम यस आ, तर्जुमो कंज़ुल ईमान, उन्हनि जो नूर डुकंदो हूंदो। सिपारो 28 सूरे तहरीम आयत 8। ऐं उन्हनि जे चहिरनि में नूर अल्लाह पाक जे तरफ़ तवजो करण जे सबबु थींदो, जीअं हज़रत सैयदना इब्राहीम ख़लीलुल्लाह अलैहिस्सलाम चयो हो, इन्नी वज्जहतु वजहिय लिल्लज़ी फ़तरस समावाति वल अर्द, तर्जुमो कंज़ुल ईमान, मूं पंहिंजो मुंहुं उन जे तरफ़ कयो जंहिं आसमान ऐं ज़मीन बणायो। सिपारो 7 सूरतुल अनआम आयत नंबर 79। ऐं जेको शख़्स सिज जे साम्हूं बीहंदो आहे त सिज जूं शुआऊं रेज़ उन जे चहिरे ते पवंदियूं आहिनि, जंहिंजे करे उन जे चहिरे ते नूर याने उजालो ज़ाहिर थींदो आहे। हालांकि सिज जो नूर याने उजालो आर्ज़ी टेम्परेरी हूंदो आहे, जेको ख़तमु थी वेंदो आहे, जॾहिं त अल्लाह करीम आसमाननि ऐं ज़मीन खे मुनवर याने रोशन करण वारो आहे त जेको शख़्स उन जे तरफ़ मुतवजे थींदो उन जे चहिरे ते अहिड़ो नूर ज़ाहिर थींदो जेको रोशनियुनि सां भरियलु हूंदो। ॿियो कौल ही आहे त उहो सजदे जो निशान दुनिया में थींदो। पोइ हिन में वधीक 2 कौल आहिनि। हिकु कौल ही आहे त हिन मां मुराद उहो निशान याने कारो दाग़ आहे जेको सजदे जे कसरत जे करे निरण ते ज़ाहिर थींदो आहे। ॿियो कौल ही आहे त हिन मां मुराद उहो हुस्न आहे जंहिंखे अल्लाह पाक राति में सजदा करण वारनि जे चहिरनि ते ॾींहं में ज़ाहिर फ़रमाए थो। ऐं अक़ुलमंदनि लाइ इहा ॻाल्हि बिल्कुलु साबित शुदा आहे त 2 शख़्स राति जो जाॻनि था। हिकु शख़्स राति शराब पीअण ऐं रांदि रूंद में मशगूल रही करे गुज़ारे थो, ऐं ॿियो नमाज़, क़िराअत ऐं इल्म दीन हासिल करण में गुज़ारे थो, त ॿिए ॾींहुं हर शख़्स शराब ऐं रांदि रूंद में राति गुज़ारण वारे ऐं ज़िक्र शुक्र में राति गुज़ारण वारे जे विच में फ़र्क़ु करे वेंदो आहे। तफ़सीर कबीर जिल्द 10 सफ़ो 89। निरण ते दाग़ बाबति आला हज़रत जा कौल। मुंहिंजा आका आला हज़रत इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह फ़तवा अफ़्रीका में सजदे निशान बाबति डिघे बहस करण खां पोइ सफ़े 66 ते लिखनि था, अक़ूल याने मां चवां थो, हिन बारे में तहक़ीक़ी हुकुम इहो आहे त ॾेखारण लाइ ॼाणी वाणी इहो निशान पैदा करणु हरामे क़तई ऐं गुनाह कबीरा आहे, ऐं इहो निशान माअज़ल्लाह उन जे जहन्नम जे मुस्तहक़ हुअण जो निशान आहे जेसिताईं तौबह न करे। ऐं जेकॾहिं इहो निशान कसरत सुजूद याने घणनि सजदनि जे करे पाण पइजी वियो हुजे त उहे सजदा जेकॾहिं ॾेखारण जे लाइ हुआ त सजदा कंदड़ जहन्नमी, ऐं उहो निशान जेतोणीकि पाण जुर्म नाहे पर जुर्म मां पैदा थियो तंहिं करे दोज़खी हुअण जी निशानी। ऐं जेकॾहिं इहे सजदा ख़ालिस अल्लाह पाक लाइ हुआ पर उहो निशान पवण ते ख़ुशि हो त माण्हू मूंखे आबिद साजिद इबादत करण वारो सजदा गुज़ार सम्झनि त हाणे रियाकारी अची वई ऐं इहो निशान उन जे हक़ में मज़म्मत जे क़ाबिल थी वियो। ऐं जेकॾहिं उन खे हिन जे तरफ़ कुझु ध्यानु नाहे त इहो निशान महमूद याने तारीफ़ लाइक़ निशान आहे। ऐं हिकु जमात जे नज़दीक आए करीमा में अहिड़े साजिद जी तारीफ़ कई वई आहे। उम्मीद आहे त क़ब्र में मलाइकनि लाइ इन जे ईमान ऐं नमाज़ जी निशानी थींदी ऐं क़यामत जे ॾींहुं इहो निशान सिज खां वधीक नूरानी हूंदो। फ़तवा अफ़्रीका। तहजुद गुज़ार जो चहिरो नूरानी थी वेंदो। हज़रत सैयदना हसन बसरी रहमतुल्लाह अलैह खां पुछियो वियो त कहिड़ो सबबु आहे जो तहजुद पढ़ण वारनि जा चहिरा हसीन याने नूरानी हूंदा आहिनि। संदन फ़रमायो, इन करे जो उहे पंहिंजे परवरदिगार जे लाइ अके लाइप इख़्तियार कंदा आहिनि त अल्लाह पाक उन्हनि खे पंहिंजे नूर जो लिबास पाराए छॾींदो आहे। इयाउल उलूम जिल्द 5 सफ़ो 147। नेकी दिल जो नूर ऐं चहिरे जी चमक। हिकु बुज़ुर्ग फ़रमाइनि था, नेकी करण सां दिल में नूर,
चेहरे में चमक, रिस्क में फ़राख़ी याने कुशादगी ऐं माण्हुनि जे दिलुनि में उन जे लाइ महबत पैदा थी वेंदी आहे। अमीरुल मोमिनीन हज़रत सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह अन्हु जो इरशाद आहे, हिकु शख़्स को कमु लिकी करे वॾे राज़दारी सां कंदो आहे, अल्लाह पाक उन जा आसार उन जे चेहरे ऐं उन जे कलाम याने गुफ़्तगू में नुमाया करे छॾींदो आहे। तफ़सीरुल क़ुरानुल अज़ीम जिल्द 7 सफ़ो 337। कराटे जो खिलाड़ी मुबल्लिग़ कीअं बणियो? सजदनि जूं लज़तूं माणणु, तकबुर खां जान छॾाइणु ऐं पाण खे आजिज़ी जो पेकर बणाइण जे लाइ आशिक़ाने रसूल जी दीनी तहरीक दावत इस्लामी जे मदनी क़ाफ़िलनि में सफ़र कंदा कराईंदा रहो। मदनी बहार सरदाराबाद फैसलाबाद में मुक़ीम इस्लामी भाव दावत इस्लामी जे मदनी माहौल सां वाबस्तगी खां पहिरियां तमामु ई ख़राब किरदार जो मालिक हो। कूड़, ग़ीबत, चुगली, बदनिगाही ऐं वेड़ जहिड़ो उन जे रोज़ानो जी मामूलात में शामिल हो। उन मार्शल आर्ट याने कराटा वग़ैरह सिखिया हुआ, जंहिंजे सबबु माण्हुनि सां ख़्वाह मख़्वाह विढ़ंदो वतंदो हो। हर नए फैशन खे अपनाइण उन जो मशग़लो हो। अफ़सोस नमाज़ खां एतिरे क़दुरु परे हो जो उन खे एतिरी बि ख़बर न हुई त कहिड़ी नमाज़ जूं केतिरियूं रकातूं हूंदियूं आहिनि। आख़िरकार उन जी क़िस्मत जो सितारो ईअं चमकियो जो उन जी मुलाक़ात पंहिंजे हिकु पुराणे दोस्त सां थी, जेको दावत इस्लामी जे मदनी माहौल सां वाबस्ता थी चुको हो। उन इनफ़रादी कोशिश कंदे खाइंस मदनी क़ाफ़िले जी दावत ॾिनी। उन जी इनफ़रादी कोशिश कामयाब थी वई ऐं उहो हथो हथ टिनि ॾींहंनि जे मदनी क़ाफ़िलनि जो मुसाफ़िर बणिजी वियो। मदनी क़ाफ़िले में आशिक़ाने रसूल जी सोहबत जी बरकत सां उन खे पंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु मालूम थियो ऐं हीउ पंहिंजे गुनाहनि ते शर्मसार थियो त मूं पंहिंजी ज़िंदगी जो घणो हिसो ग़फ़लत में गुज़ारे छॾियो। इन खे एतिरे हद ताईं रिक़त नसीब थी जो जॾहिं बि बयानु ॿुधंदो हो अखियुनि मां लुड़क जारी थी वेंदा हुआ, एसि ताईं जो मदनी क़ाफ़िले खां वापसी ते बि रोअण लॻो। अल्हम्दुलिल्लाह उन ॾींहं खां पोइ दावत इस्लामी सां वाबस्ता रहियो। डिवीज़न सतह ते मदनी क़ाफ़िले जे ज़िम्मेदार जी हैसियत सां मदनी कमनि जूं धूमूं मचाइण में बि मसरूफ़ अमल रहियो। उल्फ़ते मुस्तफ़ा और खौफ़े खुदा चाहिए गर तुम्हें काफ़िले में चलो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व बारक वसल्लम।